दादू में बदअमनी ते ज़ाब्तो न अची सघियो। बदअमनी खिलाफ़ वापारी, दुकानदार ऐं शहरी हिक भेरो ॿीहर रोडनि ते निकिरी आया। मुज़ाहिरीन शमन मलाह, अब्दुल हफ़ीज़ कंबरानी, अब्दुल वहीद पंवर, यासीन जमाली ऐं ॿियनि हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब आॾो धरणो हयो। मुज़ाहिरीन दाहियो त गुज़िरियल ॾींहुं पुलिस हेडक्वार्टर जे साम्हूं मोटरसाइकिल स्पेयर पार्ट जे होलसेलर दुकानदार शमन मलाह जे दुकान जी छित टोड़े नामालूम चोर 50 लख रुपयनि जी चोरी करे विया आहिनि। चोर ॿिनि टिनि कलाकनि ताईं मोटरसाइकिल स्पेयर पार्ट जो सामान लोडर रक्षण ज़रिए खणंदा रहिया, पर पुलिस हेडक्वार्टर जे गेट ते मौजूद पुलिस अहलकारनि चोरनि खिलाफ़ का बि कार्रवाई न कई ऐं चोर आसानी सां चोरी करे फरार थी विया। उन मौके ते मुज़ाहिरीन ॻाल्हाईंदे चयो त मूंसां वॾो ज़ुल्म थियो आहे। 24 कलाक जे हाणे चोरी थी वई आहे। उनजो को बि जेको आहे हिन जो मालिकी न आहे, न HSO आयो आहे, न वरी को पहिरीं के आयो आहे। का मालिकी न को बाल ऑफिसर आयो आहे, कंहिं बि मालिक असां न कई आहे। कल्ह चोरी थी आहे राति जो। असां 11 बजे दुकान बंदि कयो, 8 बजे शटर खोलिया अथऊं त जेके मेन आइटम आहे सॼे दुकान में पियल उहे काटन असांजा गुम आहे। पुलिस हेडक्वार्टर जे साम्हूं दुकान आहिनि ऐं उतां जेको आहे इहा चोरी थी आहे। छा पुलिस खे ख़बर कोन्हे त पोयां हिनमहिल ताणी का बि गिरफ़्तारी न थी आहे। पोयां चौकीदार वेठो आहे, उते लोटर बीठा आहिनि, उते 2 मोटरसाइकिलूं आयूं आहिनि। उन्हनि जेको आहे चोरी करे उहो छिती जे अंदरां माल कढियो आहे, उहो उछलायो आहे, कयो आहे। के माण्हू उनखे कोन ॾिठो आहे, को इंसाफ़ बि कोन थो मिले। दादू जी पुलिस ॿेला ॿारे छॾिया आहिनि। रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। SP दादू अधु खां अधु पुलिस जेका आहे उहा वीज़ा ते आहे, बाक़ी जेका अधु पुलिस आहे उहा चोरनि जी साथारी लॻी पई आहे। हे दादू जो नंढड़ो हिकिड़ो वापारी आहे, पंहिंजी मज़दूर माण्हू आहे, पंहिंजी महिनत सां हिन इहा शइ ठाही आहे। उन पंहिंजी सॼी ज़िंदगी जी कमाई उहा ठाही आहे। उन जी ज़िंदगी जी कमाई जेका आहे हेडक्वार्टर पुलिस जे साम्हूं जेको सो कलाकनि जे कलाक जे हिसाब सां उनजी लोडर गाॾी भरे उनजी चोर निकिरी विया आहिनि। ऐं हिन महिल ताईं 72 कलाक गुज़री विया आहिनि। SP को बि नोटिस न वरितो आहे, न SHO नोटिस वरितो आहे। हे निंड पिया था कनि। जेको सो आवाम जो माल पियो लुटियो वञे, उनजो ज़िम्मेवार केरु आहे? शहरी आहियूं ऐं दुकानदार आहियूं ऐं जेको सो असां हकीलाल जी रोज़ी पिया था कयूं। ऐं उन खां पोइ असांजे दादू ज़िले जी पुलिस जी तमामु हिकिड़ी नाअहली आहे ऐं तमामु वॾी मां वॾी नाअहली आहे। ऐं हलंदड़ तक़रीबन 5-6 महीननि में जेतिरियूं वारदातूं वधी चुकियूं आहिनि, जंहिंजो को अज़ालो कंहिं सां न थियो आहे, न कंहिंखे का चोरी मोटी मिली आहे। असांजे SSP खे सॼी ख़बर आहे। SSP को बि नोटिस न वरितो आहे। असांखे 72 कलाक गुज़रण खां पोइ को इंसाफ़ न मिलियो आहे। मुज़ाहिरीन चिता ॾिनो दुकान मां चोरी थियल 50 लख जो सामान वापसि न थियो ऐं दुकानदार वापारियुनि ऐं शहरनि जी जान व माल जो तहफ़ुज़ न थियो त उहे इंडस हाईवे ते धरणो हणंदा। कैमरामैन शहज़ाद चांडियो सां गॾु वली चांडियो, सिंध TV न्यूज़ दादू।